वाक़िआ कंदासीं। जामशोरो वेझो जवाबदार घरू अणबणता पिस्टल जा फायर करे पंहिंजी घरवारी खे मरणी करे छॾियो आहे। जामशोरो मां ख़बर वाक़ई पुछां पिया जिथे जवाबदार घरू अणबणता पिस्टल जा फायर करे पंहिंजी घरवारी खे मरणी करे छॾियो। इन जा तफ़सील मालूम कयूं था। जामशोरो मां इरफान बुरफ़त टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। इरफान बुरफ़त, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, जामशोरो लॻी ॻोठ जेको आहे थर्मल पावर हाउस जे भरिसां आहे। बलोच ॻोठ में जेको आहे घरू अणबणता जेको आहे मुड़ुसु पंहिंजे ज़ाल खे जेको आहे फायर करे सख़्तु मरणी करे विधो आहे। उन हवाले सां जेको आहे ज़ख़्मी थियल औरत जो जेको ॾेर आहे उनखे जेको आहे अस्पताल लम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो ऐं उन बाबति ॿुधाए पियो वञे त घरू अणबणता जेको आहे मुड़ुसु पंहिंजे ज़ाल खे जेको आहे फायर करे ऐं सख़्तु ज़ख़्मी करे जेको आहे फरार थी वियो। जंहिंखां पोइ संदसि ॾेर जेको आहे उनखे लम्स अस्पताल जामशोरो में मुंतक़िल कयो आहे। आख़िरी इतलाम ताईं जामशोरो पुलिस अञा ताईं वाक़े जी कार्रवाई न करे सघी आहे। इरफान बुरफ़त, तव्हांजी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।